हेलो हेलो तमाम सभी आयल मेहमानन के भलीकार सभी मौजूद मेहमान इन पिंडाल में पहुंची चुका है। मां मोहतरम हाजी अयाज बुगियो साहब के तमाम ढेर सारियों दिल की गहराइन से मुबारक दियां पियो। दोस्तों ये असो प्री प्यारो दोस्त है। तकरीबन मुझे ख्याल में तो 12-13 सालन को वरी प्रोग्राम इतने थी रहो है। हाजी सा तमाम मुझा पुराना तालुकात हैं, वास्ता हैं, डाढो प्यार करने वालो मेहरबान असो दोस्त है। मुझी दुआ है अल्लाह करे वो सदाई खुश हुए, आबाद हुए। जबरदस्त गोठ में चवंदा आहिनि त जंगल में मंगल वो अची असां ॾिठो आहे बिल्कुलु अखियुनि सां ई। ऐं मां तमाम सभिनी दोस्तनि जो बेहद शुक्रगुज़ार आहियां। सभई दोस्त पंहिंजी जाइन ते वेहनि। जीअं त मां स्टार्टिंग में मौलाए शान जो कसीदो अवां जे साम्हूं पेश कंदुसि। हाजी साहब जी फरमाइश इहा आहे त शुरूआत में अली जे नाले वठण सां ई इबादत में शामिल थी वेंदा आहियूं असां सभई दोस्तों। जीअं त शुरुआत में मां मौलाए शान जो कसीदो अवांखे ॿुधाईंदुसि। असांजी इन महफ़िल जो मोर घोट साहब भी असां सां गॾु मौजूद आहे। फयाज अहमद बुगियो असांजो प्यारो भाउ अॼु हिन महफ़िल जो मोर आहे, वो घोट आहे। उन जे लाइ भरपूर ताड़ी थी वञनि, भरपूर इहो हेलो कर अली अली हरदम लही वे तू सारो हरी मुश्किल भी वे गई हरी मुश्किल भी
दोस्तों जी त अज खुशी जी रात आ जी मुझो गीत शुरू थे या गीत बंद थो थी तो ताड़ियों तो वजाए ना ता बाकी परस्तार केड़ा आयो मिली करे भई हथ मत करे ताड़ियों यो अदा इको साउंड जे सामो थोड़ो साइड कयो आवाज घट जी हो दब जी हो हां साईं बिल्कुल बिल्कुल गद्दी करे एकड़ो नारो अचे नारा हैदरी तमाम खूबसूरत गीत अवाजे सामो पेश किया पियो खणी अखिड़ियों थोरो खिल सुहणा केड़ो तो देई दो
महिरबानियूं नवाज़ बिरोई साहब जन जो जने प्यार जे हथन सां प्यारे हथन सां 5000 जो मूंखे हार पारायो उनजी महिरबानी इन जे लाइ ताड़ियूं थी वञनि यार इन जे ताड़ियूं ऐं मोहतरम अली हसन सेठार साहब उस्ताद रब नवाज मुल्लकोटो शिकारपुर को मुझे शहरवासी बिल्कुल 5 गोली विच में प्यारे घोट जी फरमाइश आहे साईं इन कलाम लाइ दिल जे दोहरे में जानी तोखे विहारियो
नुसरत हुसैन बुझो, संसार अली जूणे जो, सैयद सजाद अली शाह, सैयद पीरल शाह, खालिद हुसैन जूणे जो, शाहिद हुसैन जूणे जो, नईम जूणे जो, एहसान अली जूणे जो साहब जमी फरमाइश महिरबानियों तमाम सभिनी दोस्तन जे लाइ भरपूर ताड़ियूं भरपूर मोहतरम हाजी अयास के अर्ज कंदस जी अज रात खुशी जी आए सभी मेहमान प्यारा इन महफिल में मौजूद आए परे परे का दोस्त आयल ही मिसरो भी एड़ो ही प्यारो आ अज त खुशी जी हद थी वैया
सरदार नूरुल्ला अबड़ो साहब जी वॾी महिरबानी।